अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अवां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। मूंसे ॾिठा मां जिनीअ ॾिठो पिरीअ खे, तिनीअ संधी का करे न सघां ॻाल्हिड़ी। भलारे बिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं, जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 17 जनवरी 2026 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। जनवरी जो महीनो जॾहिं बि ईंदो आहे तॾहिं न सिर्फ़ु सन शहर सिंगारजी वेंदो आहे, पर सिंध जा गभरू नौजवान इश्क जी नई अजरक कुल्हनि ते रखंदा आहिनि ऐं पोइ दिलि सन जा पता पुछाईंदी आहे। दिलि जी सरज़मीन ते मोहबत जा गुलाब पोखण वारी वही में जॾहिं दिलि कंहिं महबूब ॾे खून जा ख़त लिखणु चाहींदी आहे, तॾहिं उन वही में सिंध जे खाते में लिखिजी वियल उहे गभरू नौजवान आहिनि जेके सिंध जे आजबे जो ख़्वाब इन करे बि ॾिसनि था जो रहबरे सिंध साईं जीएम सैद जी वार जा मुसाफ़िर बणिजी सन पुॼनि था। जनवरीअ जो महीनो उन अज़ीम हस्ती जे जनम जो महीनो आहे जंहिं हस्ती सिंधियुनि खे आजबे जो ख़्वाब ॾिनो, जंहिं मिटी सां मोहबत जी जेका पटी पढ़ाई उहा सिंधवासी अॼु बि विसारे न सघिया। तूं चओ मां कुछां, तूं चओ मां लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुगो। सिंध धरती जे इश्क में जड़जी वियल उहे नौजवान अॼु बि सन जो पतो पुछाइनि था ऐं अॼु बि उन अज़ीम हस्ती जे दर जा सलामी थियनि था जंहिंखे दुनिया मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं जीएम सैद जे नाले सां सुञाणे थी। मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं जीएम सैद जामशोरे ज़िले जे तारीख़ी शहर सन में 17 जनवरी 1904 ते जनम वरितो। हीउ पंहिंजे वालिद सैयद मोहम्मद शाह जो ॿियो नंबर फ़र्ज़ंद हो। अञा 16 महीननि जो मस थियो त संस वालिद ख़ानदानी झेड़ जे करे पहिरीं नूबर 1905 ते शहीद थी वियो। संस वॾे भाउ सैयद अहमद शाह 11 महीननि खां पोइ 29 नूबर 1906 ते दम ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ हिन निडड़े सैद खां सवाइ सॼे कुटुंब में को बि मर्द माण्हू न बचियो हो जेको संदसि संभाल करे सघे हा। उन करे हुनजी संभाल संदसि टिनि पुफियुनि, ॿिनि माइरनि ऐं ॾाॾी कई। ख़ानदान में मिल्कियत जी संभाल को बि मर्द न हुअण करे संदसि सॼी मिल्कियत उन वक़्त जे डिप्टी कलेक्टर मिर्ज़ा क्लीच बेग जी कोशिश सां कोर्ट ऑफ वारिस जी संभाल हेठि 1905 खां 1921 ताईं रही, जितां गुज़र मुआशले मामूली रक़म मिलण सबबि अक्सर कारा कमदार ऐं नौकर पघार न मिलण करे कमु छॾे वेंदा हुआ। सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह जी ख़ानदानी सूरतहाल ॾिसंदे निडड़े हूंदे ई शादी अज़ीज़नि मां सैयद मीर हसन शाह जी न्याणी बीबी मरियम सां 20 अप्रैल 1910 ते 6 सालनि जी उमिरि में कराई वई। उन वक़्तु संदसि बीबी जी उमिरि 9 साल हुई। साईं जीएम सैद खे 1 जुलाई 1910 ते प्राइमरी स्कूल सन में पढ़ण लाइ विहारियो वियो, जिते 12 पढ़ियो
उनखां पोइ सन जे मुला मकतब में काज़ी फ़क़ीर मोहम्मद वटि पढ़ण लाइ विहारियो वियो। पर थोरे वक़्त बाद जनवरी 1913 में ॿीहर सिंधी स्कूल सन में मास्तर धरमदास भागूमल वटि पढ़ण लाइ वेठो। हुन 5 दर्जा पंहिंजे शहर मां पास कया। वधीक तालीम जो इंतज़ाम न हुअण करे आख़ूंद मियां समन वल्द महबूब मेमण वटि क़ुर शरीफ़ नाज़रा पढ़ण वेठो। उन सां गॾु फ़ारसी अरबी जी तालीम पिणु मौलवी मोहम्मद हाशिम सन वारे वटां वरिताई। साईं GM सैद 15 साल जी उमिरि में 1919 खां पंहिंजी समाजी सियासी ज़िंदगी जी शुरूआति कई। सभ खां अॻु हुन सन शहर में हिकु समाजी अंजमन मुस्लिमीन नाले क़ाइमु करे ॻोठ ऐं भरपासे में समाजी सुधारनि जा कम शुरू कया। माण्हुनि खे वापार ॾांहुं माइल कयाई। पुलिस बदिरां उताकनि ऐं मस्जिदनि में समाजी फ़ैसिलनि जो रिवाज़ विधाई। 1920 धारे लाड़काणे में थियल ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस में पिणु शरीक थियो, जंहिंजी सदारत पीर रुशदुल्ला शाह झंडे वारे कई हुई, जंहिंमें मौलाना अबुल कलाम आज़ाद खां वीदे मौलाना शौकत अली समेत केतिरा ई अहम अॻवान शरीक थिया हुआ। कॉन्फ्रेंस खां अॻु अंग्रेज़ कमिश्नर नाराज़गी जो इज़हार कंदे खेसि चवाए मोकिलियो हो त निढी उमिरि में सियासत न करे, न त संसद ज़मीन वारी मिलंदड़ रक़म बि बंदि कराई वेंदी। पर GM सैद इनकार कयो ऐं कॉन्फ्रेंस पिणु कोठायाई। केतिरनि ज़िमीदारनि कमिश्नरी दरबार जे कुर्सियुनि छॾण जो ऐलान कयो ऐं तुर्कनि जी हिमायत में ठहराव पास कया। 25 मार्च 1920 ते मखदूम बिलावल जी दरगाह ते सॾायल ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस में शिरकत पिणु कयाई। सिंध अंदरि थींदड़ अक्सर कॉन्फ्रेंस में शरीक थींदो हो। महात्मा गांधी सां पिणु 27 अप्रैल 1921 ते सन रेलवे स्टेशन ते मुलाक़ात थी, जॾहिं गांधी हैदराबाद खां दादू वञी रहियो हो। 19 मई 1921 खां हुन खादी जा कपिड़ा पाइण शुरू कया। सियासी तौरु सरगर्म हुजण करे अंग्रेज़ सरकार नाराज़ थी ऐं GM सैद जे गुज़र सफ़र लाइ मुक़ररु कयल रक़म बि बंदि कई वई। कंहिं सियासत में हिसे न वठण जूं धमकियूं बि ॾिनियूं वियूं। पर साईं GM सैद मुआशी समाजी तकलीफ़ुनि बावजूदि पंहिंजूं सरगर्मियूं जारी रखियूं। मार्च 1922 में हुन मखदूम ज़हीरुद्दीन हालावारे, सैयद हाजी असदुल्ला शाह, पीर मौलाना ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी, पीर तुराब अली शाह राशिदी ऐं ॿियनि सां गॾिजी सिंध जे सैयदनि ऐं पीरनि जी फेडरेशन ठाहिराइण जी तजवीज़ तयारु कई त जीअं उन्हनि मां बद रस्मनि, फज़ूल ख़र्चनि, जहालत, मुरीदनि खां नज़र न्याज़ वठण ऐं सरकारी लक़ब वठण वारियूं बिदतूं ख़तमु करे सघजनि। सिंध जे मटियारी सैयदनि जी पहिरीं कॉन्फ्रेंस मार्च 1924 ते सन में सॾाई वई। अंजमन सादात मटियारी क़ाइमु करायाई। GM सैद जी ज़मीन 8 अप्रैल 1924 ते आज़ादु थी। हुन 18 डिसंबर 1924 में हैदराबाद में सर इब्राहिम जी सदारत में मरहूम नूर मोहम्मद लाखेर, सैयद मीरान मोहम्मद शाह, सर शाहनवाज़ भुट्टे ऐं ॿियनि जी मदद सां सिंध एजुकेशन कॉन्फ्रेंस पिणु कोठाई हुई। 1928 खां सिंध जी बम्बई खां आज़ादी जी तहरीक शुरू थी त साईं GM सैद उनमें हिसो वरितो। साईं GM सैद न सिर्फ़ सियासी तौरु इंतिहाई सरगर्म रहियो, पर हुन केतिरा ई इदारा पिणु तामीर कराया। GM सैद कराची ज़िले कोऑपरेटिव इंस्टीट्यूट जो बुनियादु विझरायो। साईं GM सैद क़ौमी आजपे वारो तस्वर 17 जनवरी 1972 ते पेश कयो। जदोजहद जे इल्ज़ाम में हूअ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेल बि वियो त नज़रबंद बि रहियो। पहिरीं नज़रबंदी 19 नवंबर 1939 खां 9 जनवरी 1940 ताईं रही। ॿी नज़रबंदी 1948 में 18 जून खां 18 अगस्त ताईं रही। टी नज़रबंदी 3 नवंबर 1954 खां मई 1955 ताईं थी। चौथी नज़रबंदी 10 अक्टूबर 1958 खां मार्च 1956 ताईं रही। 11 भेरा नज़रबंद कयो वियो। साईं GM सैद ज़िंदगी जे आख़िरी लम्हनि ताईं कलम सां रिश्तो न छिनो। हुन 60 खां वधीक किताब ॾिना। सिंध जी अदालत जी इंतिज़ामिया खां जुदाई, मुस्लिम लीग जी मुखालफ़त छो, नई सिंध लाइ जदोजहद, पैगाम लतीफ़, सिंध जी बम्बई खां आज़ादी, सिंध मुतहदा मुहाज़ ऐं वन यूनिट,
जनब गुज़ारिम जिनसी जीअं ॾिठो आहे मूं मौजूदा सियासी मसइला जदीद सियासत जा नव रतन रिहाण साइड जा सिंगार बज़्म सूफ़ियाए सिंध जो आइने ख़ुतबा सिंधी कल्चर ऐं ॿिया केतिरा ई किताब शामिल आहिनि। 17 मार्च 1995 खां पोइ संसद तबियत ख़राब थी। 18 मार्च खां वठी जना अस्पताल में नज़रबंदी दौरान इलाज हेठि रहियो। 25 अप्रैल 1995 जो राति देर सां GM सैद दम धणी हवाले करे छॾियो। सुबुह ताईं लखे माण्हू सन पहुची विया। 25 अप्रैल ते लखे सोगवारनि जी मौजूदगी में सैद खे सन जे आबाई क़ब्रिस्तान में मिटी माव हवाले कयो वियो। संदसि तदफ़ीन वक़्तु क़ुरान पाक इंजील तौरेत गीता ऐं शाह जे रिसाले जो विर्द थींदो रहियो। उन विर्द दौरान सिंध जी तारीख़ जी हिन अज़ीम शख़्सियत खे मिटी माव हवाले कयो वियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद खे भेटा जा गुलाब आछे रहिया आहियूं। नाम्यारे शाइर शेख अयाज़ लिखियो, मां चाहियां थो GM सैद ते नज़म लिखां। ही वहदतुल वजूदी, ही सूफ़ी लाकूफ़ी, ही अधो गाबरो साम्यावादी ऐं पको पुख़्तो देश भगत। ही माखी खां मिठड़ो वेह खां कड़ो माण्हू मूंखे हिकु झूने बड़ वांगुरु लॻंदो आहे। जॾहिं सिज टामणी हणी वेंदो आहे तॾहिं हिन जी छांव वधीक घाटी थी वेंदी आहे। मूं हुन छांव में कई पखिड़ा पर पसारींदे ॾिठा आहिनि, पर मां उन वक़्त जे इंतज़ार में आहियां जॾहिं हुकाब उन बड़ मथां फेरा ॾेई ततल सिज खे तेज़ नज़रनि सां घोरींदे ॾिसंदो। नाम्यारे लेखक आगा सलीम लिखियो, साईं GM सैद सां कंहिंजा बि सियासी इख़्तिलाफ़ थी सघनि था। उन्हनि सिंधियुनि जा बि साणस सियासी इख़्तिलाफ़ थी सघनि था जिन लाइ साईं पंहिंजी सारी ज़िंदगी ॾेई छॾी। पर साईं जी शख़्सियत सचाई संदन अक़ीदनि आदर्शनि ऐं ख़्वाबनि जी सचाई सां कंहिंखे बि इख़्तिलाफ़ थी नथो सघे। ऐं मां पंहिंजो हीअ हक़ीर नज़म साईं जे उन्हनि सचाइनि खे अर्पियां थो त शायदि साईं जे सचाइनि जी पारस सां मुंहिंजा कच अखर बि सच थी पवनि। कारे कारोबार में उंताही अंधकार में टिम टिम था टिमकनि ॾीअड़ा जे ख़्वाब तो ऐं मूं ॾिठा। को ख़्वाब दिलबर यार जो गुल गुलाबी थी खिड़ियो, के विसल जूं रोशन घड़ियूं ऐं माक पे मुखड़ियूं खिड़ियूं। ऐं कंहिं कुंवारी कुख मां कंहिं ख़्वाब जूं बाखूं फुटियूं। को ख़्वाब धरती सूंहं जो ऐं माण्हुनि जी विरूंह जो, सो ख़्वाब सूरी मूं ॾिठो जो पिरह थी आख़िर फुटो। को ख़्वाब शाह इनायत जो जंहिं ख़्वाब खे वेरी कुठो ऐं रत बणिजी जो वुठो उन रत मां खिणंदे शफ़क़ ऐं जरकंदो सारो फ़क़। को ख़्वाब शाह बिलाल जो ख़्वाब घाणे पीढ़ियो, घाणे में पीढ़ियल मासा धरती जो सो इतिहास आहे। ही जो धरती घाव आहे तारीख़ जो वरजाओ आहे। हिन घाव मां खिणंदा गुलाब ऐं जरकंदा पंहिंजा के ख़्वाब। तो हारियो छो हाव आहे रोशन त हर हिकु नाव आहे जंहिंसां झिरमिर ज़िंदगी आ रोशनी ते रोशनी। आ रात जो पोयों पहर ज़ंजीर पाए रक़्स कर, पोइ झूमंदो सारो जहान आख़िर मञींदो आसमान। माण्हू ऐं मिटी आहे महान, हर ख़्वाब आहे सूरज समा, हर ख़्वाब आहे सूरज समा। नाम्यारे लेखक सुहेल मेमण लिखियो, मूं शाम जो कावश मैगज़ीन में एजाज़ मंगी जो साईं ते लिखियलु मज़मून दियारे दिल दास्तान मुहबत पढ़ियो ऐं ख़्यालु कयो त साईं खे उहो पढ़ी ॿुधाईंदुसि। कुझु देरि बाद साईं ज़िया शाह उहो मज़मून पढ़ियो ऐं मूंखे चयाईं त इहो मज़मून हाणे ई साईं खे पढ़ी ॿुधाए। साईं ज़िया ऐं मुंहिंजो मज़मून मुतलिक़ उहो ई रायो हो त इहो साईं ते वॾो असरु कंदो ऐं थी सघे थो साईं हसास तबियत सबबु रोई ॾे। असां सम्झो पिए त रुअण सां ॿार हल्को थींदो आहे। ऐं मैगज़ीन खणी साईं वारे कमरे में हलियो वियुसि। माण्हुनि जे वेहण साईं जे बेड विच में शीशे ऐं काठ जी भित हायल हुई। मूं साईं खे मज़मून बाबति ॿुधायो ऐं पढ़ण जी इजाज़त घुरी। साईं चयो भले पढ़।
आउं जीअं जीअं मज़मून पढ़ंदो वियुसि साईं जो उन ॾांहुं ध्यानु वधंदो वियो। जॾहिं आउं मज़मून जे उन हिसे मूंखां छो था डिॼो, मूं वटि त सिर्फ़ु प्यारु ई प्यारु आहे ते पहुतुसि त साईं जे ज़ब्त जो बंदि टुटी पियो ऐं साईं रोई ॾिनो। आउं मज़मून पढ़ंदो रहियुसि ऐं साईं रोईंदो रहियो। वरी जॾहिं उन जुमिले आख़िर जीअं सैद पंहिंजे दिलि जो हाल ओरे त कंहिंसां ओरे न हशू केवल रामाणी आहे न ॼेठी सिपह मलाणी, त साईं सुरकनि में पइजी वियो। साईं एतिरो रुनो जो आउं बि बर्दाश्त करे न सघियुसि ऐं रोई पियुसि। साईं अमीर हैदर शाह ऐं ज़िया शाह शीशे जी भित मां उहो मंज़र ॾिसी रहिया हुआ। साईं ज़िया उथी आयो ऐं मास्तर ग़ुलाम क़दर पाणी जो गिलास हथ में खणी बाबो बाबो करे साईं खे परचाइण लॻो। डॉक्टर हमीदा खोड़ो लिखे थी, बहसियत तारीख़दान मूंखे जेका ॻाल्हि सैद जे वधीक वेझो लॻंदी आहे उहा आहे साईं जी एम सैद जो लिखणु, जेको तारीख़ में वॾो किरदारु आहे। हिन शख़्स खे मां भायां थी त लिखत वारे कम सां वॾी मुहबत हुई। को बि अहिड़ो काग़ज़, को टुकड़ो न हो जेको हुन संभालियो न हुजे, का बि अहिड़ी अख़बार न हुई जेका हुन न संभालियो हुजे, जेको ख़त, जेको दावतनामो, जेको फ़ोटू, को बि काग़ज़ जंहिं ते कुझु लिखियलु हो उहो साईं वटि मौजूदु हो। साईं हर हिकु शइ रिकॉर्ड कई। नाम्यारे शाइर अरडे उतरादे लिखियो, साईं जी एम सैद जी सालगिरह ते जॾहिं ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान आयो हो, उन अॻियां सैयद आज़म जा ॻोढ़ा वहंदे मूं अखियुनि सां ॾिठा। उहो लिखियलु सैयद जो ख़ुतबो शायदि आहे जंहिंमें हुन चयो त असां सिंधियुनि खे हक़ त कोन मिलिया, पर मुंहिंजे अखियुनि आॾो मुंहिंजे कारकुननि खे कुठो वियो। नाम्यारो शाइर जुमन दरबदर लिखे थो त साईं जी एम सैद वटि आयसि। साईं रिवायत मूजिबि हाल अहवाल वठण खां पोइ पुछियो त का नई शइ लिखी अथई। साईं जे उन सवाल जे जवाब में मूं उहो नज़म ॻाइणु शुरू कयो। मूं पहिरीं मिसरा पूरी कई त पंहिंजी जा जंग आ जारी थींदी सा नेठि सोभारी, मरी वेंदा मिड़ई मारी सची सुरहाण में मिलबो। वरी जॾहिं ॿी मिसरा मूं ॻाइणु शुरू कई त हुजे यूरोप या लिबनान जिते मारियो वियो इंसान, उन्ही माण्हू संदे अरमान ऐं रत छाण में मिलबो, त साईं रुअणु शुरू कयो। उन मिसरे खां पोइ बि मूं ॿ मिसराऊं ॻातियूं, पर ख़बर न आहे साईं उहे ॿुधियूं पिया अलाए न। पर ॿी मिसरा खां पोइ संसि अखियुनि मां जेको पाणी वहणु शुरू थियो हो, मूं ॻाए बसि कयो, तॾहिं बि जारी हो। उन वक़्तु साईं अधु कलाक खन लाइ ख़ामोश थी वियो। बिन ख़ामोश साईं जूं अखियूं ॻाढ़ियूं ऐं चहिरो संजीदा थी वियो। अधु कलाक जी ख़ामोशी खां पोइ साईं जेको आवागोन वारे फ़लसफ़े ते ॻाल्हाइणु शुरू कयो उहो कमाल हो। सचपच त मूंखे आवागोन फ़लसफ़े जे बारे में का ॼाण ई कान हुई, पर हुन ॾींहुं साईं सम्झायो त आवागोन जे फ़लसफ़े मूजिबि इंसानु मरंदो न आहे, पर हिन धरती ते वरी वरी जनमु वठंदो आहे। हरू भरू लाज़मी न आहे त बिशारतूं नबियुनि ते लहनि, कॾहिं कॾहिं धनारनि ते बि वही नाज़िल थींदी आहे। धनारनि जे वातां बि के सुठियूं ॻाल्हियूं माण्हुनि ताईं पहुचंदियूं आहिनि। अॼु तुंहिंजो ई नज़म ॿुधी आउं अॻे जंहिं मायूसी में वकोड़ियल हुयुसि, हाणे उन मां पाण छॾाए निकिरी वियो आहियां। हाणे मूंखे पक आहे त असीं हुजूं या न हुजूं, पर असांजी सिंध खे आज़ादी ज़रूरु मिलंदी। अॼु तो मूंखे उन नज़म जे वसीले मायूसियुनि मां कढियो आहे, उन करे अॼु खां तूं मुंहिंजो उस्तादु आहीं। ऐं हाणे मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं जी एम सैद खे भेटा पेश करण लाइ जुमन दरबदर जी ख़ूबसूरत शाइरी पेश करियूं था। आवाज़ आहे सुघड़ जुमन दरबदर जो। अल्लाह कॾहिं कीम झुकियो, अल्लाह कॾहिं कीम झुकियो, हो मुझे सन जो साईं ओ अल्लाह वण वण वासे भयो। इल्म वदब तारीख़ जो, इल्म वदब तारीख़ जो, हो वयो ॿारे यार ॾियो, हो वयो ॿारे यार ॾियो, हो मुंहिंजे सन जो साईं ओ अल्लाह वण वण वासे भयो।
अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार जे हिन सफ़र में अॼु असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद खे। साईं GM सैद लिखियो त आऊं अहिड़ी फतह जो मुंतज़र आहियां जेका सदियुनि जे शिकस्तनि जा दाग़ धोई छॾे। नामियारे शाइर अब्दुल हकीम अरशद लिखियो, हली आओ साथी त सनडे हलूं जिते जी उजरकन दिलियूं धोपजनि। साईं GM सैद पाण बाबति पाण ई फरमायो हो, मूंखे पिणु सिंध अंदरि या ॿाहिरि मुख़्तलिफ़ निगाहनि सां ॾिठो पियो वञे। किन मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार पिए कयो आहे त किन नफ़रत ऐं हकारत जी नज़र सां पिए ॾिठो आहे। किन मोहबे वतन ऐं क़ौम परस्त पिए सॾियो आहे त किन दुश्मननि जो छाड़तो ऐं क़ौम जो गद्दार करे पिए यादि कयो आहे। हिन हंगामा खेज़ सियासी दौर में जॾहिं सम्झ ते जोश ग़ालिब आयल थो ॾिसिजे तॾहिं सियासी कारकुननि खे अहिड़ियुनि हालतुनि जे मुंहुं मुक़ाबिल थियणो थो पवे। पंहिंजे तरफ़ां सवाइ जी पाए हक़ जे ॿी का बि दावा पेश नथो करियां। दर हक़ीक़त हिन पेचीदा रस्ते में सच जे सम्झणु ऐं उन ते अमल करण खां ज़्यादा को बि ॾुखियो ऐं मुश्किल कमु न आहे। मुंहिंजे गुज़िरियल सालनि जी सियासी जदोजहद में पार्टियुनि में शख़्सी लाॻापन बदिलजण जे ज़ाहिरी फेरनि घेरनि जा जेके वाक़ियात रोनमा थिया आहिनि तिन ते जेकॾहिं को गहरी नज़र सां ॾिसण जी कोशिशि कंदो त उन मां खेसि सिंध जे सियासी इक़्तिसादी ऐं ज़हनी आज़ादी ऐं तरक़ी लाइ हिकु अदना ख़ादमे मुल्क जी जदोजहद ऐं कोशिशि नज़र ईंदी। ग़लतियूं बेशक घणियूं थियूं हूंदियूं पर उन्हनि ग़लतियुनि में बि सिंध जे पुठिते पियल सियासत जी हिकु निमाया झलक नज़र ईंदी जंहिंजी इब्तिदाई ख़ाम पिचरण ते असांखे पहिरें प्यादा सफ़र करणो हो। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद खे नामियारे ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोए रूहानी पीउ करार ॾिनो हो। मुंहिंजा दोस्त बि घणा आहिनि ऐं जेके मुंहिंजा दोस्त न थिया तंहिं लाइ मूंखे कंहिं क़िस्म जी का नफ़रत या अदावत या कदूरत कान्हे। पर जेके न दोस्त थिया उहो पंहिंजनि ॻाल्हियुनि में ख़ुशि रास हूंदा। पर जेके मुंहिंजा दोस्त थिया से वाक़ई ॾाढा मिठा। GM सैद त उनखे त मूं ईअं मञियो आहे त ॼण मुंहिंजो पीउ जे आचार हुयो। उनखे सिंधीअ में चइबो आहे त रूहानी पीउ। नामियारे शाइर शमशीरुल हैदरी लिखियो, कारूंझर जा मोर रड़ियूं करे ओमा थी पिया आहिनि, कीझर जूं कुंजड़ियूं परड़ा खोए पाणी मथां किरी पियूं आहिनि। मोहन जे दड़े जो वॾो पादरी निर्तकी खे निर्त बंदि करण जो इशारो ॾेई सिंध ॾांहुं निकिरी वियो आहे। मकली जा मलूक जाम निज़ामुद्दीन दौलत दरिया ख़ान शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं पीर हसामुद्दीन राशिदी समेत मखदूम मोइन वटि कठा थी विया आहिनि। महाराजा ॾाहिर हाथी तां हेठि टिप ॾेई तेश में अची उनजी सूंढ कपे छॾी आहे। नगर पंहिंजी रत हाणी तलवार हवा में लहराइण लॻो आहे। दो पंहिंजे चेल जो संदरो छोड़े वरी मज़बूती सां ॿधी रहियो आहे। होशू पंहिंजी अधु भॻल तलवार जी मुठी में हथु सोघो करे छॾियो आहे। हूअ सिंध जो ज़हनी ज़मीर सिंधू जो रूह हो। हूअ सिंध जी तारीख़ जो तत ऐं सिंधू जी साख हो। हूअ सिंध जे माण्हुनि जी सघ हो जेका वस्तियुनि ऐं वाहणनि में हर हंधि संस फ़िक्र जी शिकिल में विखरी पई आहे। ज़रूरत आहे त उनजी सघ खे सहेड़िजे। हू पाण मारे सिंध खे जीआरे वियो आहे। पाण बेहोश रही सिंध खे होश ॾेई वियो आहे। पाण सुम्ही सिंध खे जॻाए वियो आहे। वटसी इंसान ज़ात लाइ सिंध जो पैगाम हो जंहिंखे आम करण जी ज़रूरत आहे। चाचे हफ़ीज़ कुरैशी चयो हो, अव्हां GM सैद खे सुञातो किथे आहे? अव्हां त GM सैद सां उहो वर्ताव कयो आहे जेको यहूदियुनि पंहिंजे नबियुनि सां कयो हो, जिन लाइ क़ुर चयो हो त उहे अहिड़ा बदबख़्त आहिनि जो पंहिंजे नबियुनि खे बिना सबब जे क़त्ल कनि था। क़त्ल जो मतिलबु जिस्मानी क़त्ल न आहे पर ज़हनी रूहानी क़त्ल आहे, यानी नबियुनि जी तालीम ते ठठोले मश्करी करणु आहे। छा अव्हां सिंधियुनि GM सैद जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खां बेरुखी ऐं लातालुकी इख़्तियार करे मश्करनि वांगुरु ताड़ियूं वॼाए खेसि रूहानी तरह क़त्ल न कयो आहे? मूं नबी जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। उनजी माना आहे नई ख़बर आणींदड़।
ऐं जीअं सैद असांखे नई ख़बर ॾिनी त सिंधी क़ौम आहे ऐं आज़ादी क़ौमनि जो हक़ु आहे, उहो ई संदसि फ़िक्र ऐं फ़लसफ़ो आहे। शेख अयाज़ चयो, ही जो पोड़ो जूर विढ़ंदे थियो वेढ़ में, अञा ॾमरे ॾाढ ते आण न मञी मूर, सोचे ॾिसे ॾूर ईंदड़ आरण ॾींहड़ा, अञा आहिनि मुड़ुस जा ॾुंगर ते ॾेरा, सदा हुन जा सोचई पेशानी पेरा, सांझीअ जीअ वेरा सिज लहे थो लख में। नाम्यारे शाइर हाजी सांद लिखियो, मौत जो बि इश्क हो ऐं ज़िंदगी छॾियो न थे, हू शख़्स बि त छा हुयो जो आशिकी छॾियो न थे। पुछां सिज लथे खां पोइ काफ़िले जो छा थियो, चयोसीं लाट थे बरी ऐं रोशनी छॾियो न थे। मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं GM सैद खे भेटा पेश करण लाइ संदसि किताब मां चूंड वर्क पेश करियूं था। आवाज़ आहे जदीद सिंधी साफ़ जे बानी, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण, साईं इमदाद ओढे जो। साईं GM सैद पंहिंजे किताब सिंध ॻाल्हाई थी में लिखे थो त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ लियाकत अली ख़ान 6 जनवरी 1948 ते कराची जे सिंधी हिंदुनि जे घरनि ऐं इज़तुनि ते हमला कराया। मुखिया हिंदू ख़ानदाननि जे घरनि मां माल लुटे हाई कोर्ट कराचीअ जे अहाते में जमा कयो वियो। इन फुरमार में पनाहगीर ऑफिसरनि ऐं क्लार्कनि वॾो हिसो वरितो। इन लुटमार ऐं फ़सादनि जो मक़सदु इहो हो त हिंदू डिॼी हिंदुस्तान लॾे वञनि ऐं संदनि जायुनि, वापार, मिल्कियतुनि, जाइदादनि, स्कूलनि ऐं तालीमी मर्कज़नि ते पनाहगीर क़ाबिज़ थी वञनि। फ़सादनि जे नतीजे में कराची ऐं ॿियनि शहरनि मां सिंधी हिंदुनि जो वॾो तादाद अंदाज़न 13 लख लॾे भारत हलियो वियो ऐं मोट में 20 लखनि खां मथे भारतीय मुस्लमान पनाहगीर अची पहुता। हिंदुनि जी फुरलुट ऐं उन्हनि फ़सादुनि में जिन पाकिस्तान सेक्रेटरीट जे मुहाजिर मुलाज़िमनि हिसो वरितो हो, तिन खे नवाबज़ादे लियाकत अली ख़ान आज़ाद कराइण जी हर मुमकिन कोशिश कई। सिंध जे वज़ीर आला खोड़े सख़्त क़दम खणी उन्हनि मुलाज़िमनि खे आज़ाद कराइण खां इनकार कयो त लियाकत अली ख़ान सख़्त नाराज़ थी पियो ऐं अॻिते हली नतीजा अयूब खोड़े खे भोगणा पिया। हिन खां सवाइ पाकिस्तान जे ॿियनि सूबनि हिंदुस्तान खां वधीक ईंदड़ मुहाजिरनि खे वठण खां इनकार कयो। तॾहिं लियाकत अली ख़ान जे इशारे ते मुहाजिरनि जो समुंड, वाघा ऐं खोखरा पार वारनि रस्तनि खां अचणु जारी रहियो। अहिड़ी तरह सां कराचीअ खे मुकमिल तरह सां पनाहगीर बैठक बनायो वियो। तालीमी ऐं लसानी नुक़सान। साईं GM सैद लिखे थो त कराचीअ खे सिंध खां अलॻि करण सां सिंधी ज़बान जे सवें स्कूलनि खे बंदि कयो वियो। सिंधी हिंदुनि जे स्कूलनि ते कब्ज़ो करे उन्हनि में उर्दू लागू कई वई। कराची यूनिवर्सिटी मां सिंधी ज़बान खे ख़ारिज कयो वियो। रेडे, अंजुमन तरक़ी उर्दू ऐं प्रेस ऐं नशर व अशात जे ज़रियनि वसीले सिंधी ज़बान ऐं तालीम खे नज़रअंदाज करे उर्दू ज़बान ऐं तालीम खे ज़ोर वठाइण जी कोशिश कई वई। इन जी सूरतहाल खे ॾिसी जॾहिं मुस्लिम लीग जे सदर सैयद अली अकबर शाह जी सरबराही में हिकु वफ़द नवाबज़ादे लियाकत अली ख़ान सां मुलाक़ात करे सिंधी ज़बान ऐं कल्चर तरफ़ ध्यानु छिकायो त उन्हनि खे चयाईं त सिंधियुनि जी तालीम ऐं कल्चर गॾु हकलण ऐं उठ काइण आहे। इन जी कहिड़ी हिफ़ाज़त थी सघे थी? इन तरीक़े सां हिननि कराचीअ खे मुकमिल तरह सिंध खां तहज़ीबी, लसानी ऐं माली तरह अलॻि इलाइक़ो या पनाहगीरनि लाइ बफर ज़ोन ठाहिण जी कोशिश कई। इहो पहिरों तोहफ़ो हुयो जेको इस्लाम जे नाले में हासिल कयल मुल्क ऐं उन जे सरबराहनि हिन मादरे वतन सिंध ऐं सिंधी क़ौम खे ॾिनो। उठ तॾहिं थिए रुठा जॾहिं ॿोरा थिए सिबिया, पर असां जेकी सिंध सां वफ़ादारीअ जो अज़ली अहद करे चुका हुआसूं, कराची खां दस्तबरदार थियणु मुमकिन ई कोन हुयो। साईं GM सैद वधीक लिखे थो त सिंध जी तारीख़ में असां ऐं असांजी क़ौम बारहा शिकस्तूं खाधियूं आहिनि कि कामयाबियूं पिणु माणियूं आहिनि। शिकस्त खाई असां कॾहिं बि पंहिंजी धरतीअ जे हिकु इंच तां बि ख़ुशीअ सां दस्तबरदारी क़बूल नाहे कई। हर शिकस्त खां पोइ असां विञायल वकार ऐं वतन खे वरी हासिल करण लाइ अॻिते खां बि वधीक वॾी हिमत ऐं हौसले सां जदोजहद पे कई आहे। हर शिकस्त असांखे नओं हौसलो पे ॾिनो आहे ऐं नयूं हिमतूं पैदा कयूं आहिनि। कराचीअ जो फुरिजी वञणु बज़ाहिर असांजी शिकस्त ई हुई,
पर इन शिकस्त ख़िलाफ़ मूं वसहार आवाज़ ऐं एहतजाज बुलंद कयो, लेकिन उन वक़्तु ख़ातिर ख़्वाह नतीजो कोन निकितो, लेकिन मूं हिमत न हारी। साईं GM सैद जी किताब सिंध ॻाल्हाए थी में ॿुधो। इन्ही ते ई अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवा में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। ॿीहर मिलण ताईं त शाल सिंध सुखी सताबी थी सघे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन